मीर इनायत जे फ़िक्र ऐं उन जी शाइरी में जेका मौज़ूआती वुसअत आहे उन बाबति पंहिंजो अचे पेपर पेश करे। डॉक्टर एहसान दानिश। वॾी महिरबानी डॉक्टर इसाक ऐं मथे स्टेज ते मौजूदु निहायत मुअज़्ज़िज़ हस्तियूं ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल ओतिरे ई मान ऐं मर्तबे जे लाइक़ सभई शख़्सियतूं सभिनी खे हक़ मौजूदु। हक़ीक़त इहा आहे त हिन वक़्त ताईं जेके मक़ाला पेश थिया आहिनि या जिन दोस्तनि ॻाल्हायो आहे उन्हनि में शाह इनायत रिज़वी जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते ॻाल्हायो आहे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त जीअं असीं चऊं था त मीर शाह इनायत रिज़वी जे हवाले सां जेको अहम ऐं बुनियादी कमु डॉक्टर बलोच साहब कयो आहे ऐं उन जे रिसाले में जेको उनजो मुक़दमो आहे त उन हवाले सां अॼोकी कॉन्फ्रेंस जो जेकॾहिं असां ज़िक्र कयूं त अॼोकी कॉन्फ्रेंस जो मुक़दमो साईं सरदार शाह जी तक़रीर हुई। जेके आउटलाइन्स एक्चुअली हुयूं साईं मीर शाह इनायत जी शाइरी जे हवाले सां, बाक़ी असां उन्हनि आउटलाइन्स ते ई अॻिते हली कुझु पंहिंजा वीचार वंडियूं था पिया। ऐं मां तमामु घणी मुबारक ॾियां थो साईं ज़ियाबाज़ शाह साहब ऐं इन कॉन्फ्रेंस खे मुनक़िद कंदड़ सभिनी महिरबाननि खे, जिन वाक़ई बि मूंखे हिकिड़े वॾे अरसे खां वठी सचपच इहो हसरत बि हुई ऐं ख़्वाहिश बि हुई त मीर शाह इनायत रिज़वी खे भला छो नज़रअंदाज़ कयो वियो आहे, हेॾे वॾे पद जो हिकिड़ो अहम क्लासिकल शाइर। त अॼु उहा ख़्वाहिश बि पूरी थी आहे ऐं उमेद बि पैदा थी आहे त हीअ मेड़ा का सालियाना थींदा। सो मुंहिंजे मक़ाले जो उनवान आहे मीर शाह इनायत जे कलाम में फ़िक्री ऐं मौज़ूआती वुसअत ऐं जिद्दत। सिंधी क्लासिकी शाइरीअ जे जहान में झाती पाइण सां मालूम थींदो त इहा हिकु वॾे अरसे ताईं मौज़ूआती ऐं फ़िक्री लिहाज़ खां महदूद ऐं यकरंगीअ जो शिकार रही। सिंधी क्लासिकल शाइरीअ ते सदियुनि ताईं तसव्वुफ़, तौहीद, तरीक़त, हिदायत, हक़ीक़त, अख़लाक़ियात ऐं रूहानियत जो रंग छायल नज़र अचे थो। तवील अरसे ताईं सिंधी शाइरी में फ़िक़ही ऐं शरई मसइलनि जी उपटार ऐं मज़हबी मामलनि जी पचार नज़र अचे थी। किन शाइरनि रूमानवी दास्ताननि जी ओट त किन जोगिन ऐं सन्यासिन जे मार्फत सूफ़ी फ़िक्र जो फैलाव कयो, पर सिंधी क्लासिकी शाइरीअ में के शाइर अहिड़ा बि आहिनि जिन सिंधी शाइरीअ में मुरविज फ़िक्री लाड़नि सां गॾु किन नयुनि रवायतुनि ऐं फ़िक्री रुझाननि जो रवाज विधो। इन हवाले सां शाह इनायत रिज़वी जो नालो निहायत अहमियत जो हामिल आहे। शाह इनायत पंहिंजे दौर जो हिकु रवायत शिकन शाइर हुयो ऐं हुन जी शेरी रवायत फ़िक्री तौरु पंहिंजे पेशरो शाइरनि खां बिना निराली ऐं अॻिते आहे। फ़िक्री ऐं मौज़ूई तौरु हुन जी शाइरीअ में खोड़ सारियूं नयूं जहतूं नज़र अचनि थियूं, जिन मां इहो अंदाज़ो लॻाइणु मुश्किल नाहे त हू पंहिंजे दौर जो हिकु नवाण पसंदि ऐं फ़िक्री रहनुमा शाइर हुयो। हुन जे कलाम में रुगो तसव्वुफ़ ऐं वहदानियत जा वीचार मौजूदु न आहिनि, पर हू मिजाज़ी इश्क़ ऐं हुस्न जी ॻाल्हि बि वॾे वाक़े करे थो। मसलन संदसि रिसाले जे सरूद खुंभात जा ही बेत ॾिसो, बेत वरजाइजी विया आहिनि ऐं उहो पढ़ां कोन थो। इहा मौज़ूआती ऐं फ़िक्री तब्दीली मीर शाह इनायत खे खांसि अॻु वारनि शाइरनि खां मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रिद बणाए थी। हुन वटि महबूब जो तसवुरु उन मुजस्सिम वजूद सां आहे जंहिंखे अखियूं पसी सघिजे, जंहिंजे हुस्न जमाल सां नेण ठारे सघजनि ऐं जंहिंजो वजूद हिन काइनात जी सूंह जो दलील लॻे। जेकी जीअ जहिड़ा अंगण पेर धरीनि त ओसीड़े में पथराइजी वियल अखियुनि जूं आसूं पूरियूं थी वञनि। इल्मुल इंसान ऐं तारीख़ जे मुताले मां मालूम थिए थो त हिन धरतीअ ते पैदा थींदड़ ग़ैर मामूली इंसान पंहिंजे ॿाल वहीअ खां ई ॿियनि खां मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रिद हूंदा आहिनि। हू जंहिं समाज ऐं माहौल में रहंदा आहिनि उनखे बि जीअं जो तीअं न क़बूलींदा आहिनि। उहे पंहिंजो धार रंद ऐं पंधु वठंदा आहिनि। मीर शाह इनायत जी ज़िंदगी जे मुताले मां बि मालूम थिए थो त हू शुरूअ खां वठी हिकु मुनफ़रिद इंसान हो। हू पंहिंजे ख़ानदानी रवायतुनि, रस्मुनि, मज़हबी, रूहानी ऐं समाजी बंधणनि जी परवाह करण बिना सदाईं उहो ई कयो जंहिंमें संदसि मन खे करार पए आयो। ऐं मुख़्तसिर कयां थो हुनखे। मीर शाह इनायत जी शाइरी गाहनि जे ॻाल्हियुनि खां अॻिते भटनि ऐं भाननि जे लोक रंग ऐं रज़मीअ जे राहुनि खां हटियल गुनाहनि जे गुफ़्तनि खां मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रिद थी भासे। डॉक्टर इसाक समेजी सही लिखियो आहे त मीर इनायत सिंधी समाज जे अवामी ज़िंदगी जूं नस्ल दर नस्ल जज़्बाती ऐं ज़हनी ज़रूरतूं पूरियूं कंदड़ लुग़त ऐं लफ़्ज़ियात खे शेर लाइ कतब आंदो ऐं उन्हनि जे रूह में मौजूदु
तरन्नुम ऐं तजनीसी कुवतुनि खे कत बांधो अनकोट। शाह इनायत खां अॻु काज़ी कादन, शाह करीम, शाह लुत्फुल्लाह कादरी ऐं ॿियनि शाइरनि वटि सिंध जे आम किसनि ऐं दास्ताननि जे हवाले सां कुझु मख़सूस किरदार नज़र अचनि था, जिन में ससुई पुनू, उमर मारवी, लीला चनेसर, मूमल राणो, सुहिणी, मेहार, मोरड़ो, खाहोड़ी वग़ैरह शामिल आहिनि। पर शाह इनायत सिंधी असासी शाइरी जी माला जो अहिड़ो मोती आहे जंहिं मज़कूरा किसनि खां अलावा बि पहिरियों भेरो सिंधी दास्ताननि, राय ॾियाच ऐं मङणे, नूरी ऐं जाम तमाची, लाखे ऐं रेबारिन, अबड़े ऐं सामन ते पंहिंजो कलाम चयो ऐं वणजारनि, जोगिन, सामिन, पूरबिन, कापायतिन, तोड़े जखरे जहिड़नि सखिन खे बि ॻायो। उन्हनि मां कुझु अहम किरदारनि खे भिटाई बि पंहिंजी शाइरी में ख़ासि अहमियत ॾिनी आहे। तंहिं करे असां चई सघूं था त शाह इनायत रिज़वी सिंधी असासी शाइरीअ में हिकु नवाण पसंदि शाइर आहे, जंहिं पंहिंजे दौर ऐं उन खां अॻु सिंधी शाइरी में मुरवज लोक किसनि सां गॾोगॾु मज़कूरा नवनि किसनि खे पहिरियों भेरो पंहिंजी शाइरीअ में ॻायो आहे। शाह इनायत जो नालो क्लासिकी सिंधी शाइरी में इन करे बि निहायत अहम ऐं नुमाया आहे जो हुन सिंधी शाइरीअ में खोड़ सारनि फ़नी ऐं फ़िक्री रवायतुनि खे जनमु ॾिनो। उहे पहिरियों भेरो सिंधी शाइरीअ में वारिद थियूं। इन तरह मदह ऐं ख़ासि तौर ते वाई जी ॻाल्हि थी वई, पर मदह ऐं मौलूद जा इब्तिदाई आसार बि शाह इनायत जे कलाम में ई मिलनि था। हुन पंहिंजी शाइरीअ में मिजाज़ी इश्क ऐं हुस्न जा मौज़ू आणे सिंधी शाइरी में मौज़ूई रंगीनी ऐं नवाण आंदी ऐं अलामतुनि ऐं उहिञाणनि वसीले शाइरीअ में समाजी फ़िक्र खे बि ओतियो। इन तरह बेत जे फ़न ऐं हयत जे हवाले सां तजुर्बा कया ऐं घण सुठा बेत लिखी उन जे दायरे खे वधायो ऐं क्लासिकी शाइरीअ खे हिकु नओं मोड़ ॾिनो। शाह इनायत पहिरियों शाइर आहे जंहिं सिंध जे रोमानवी ऐं नीम तारीख़ी दास्ताननि जे हवाले सां सॼा सारा सुर लिखी उन्हनि जी अहमियत उजागर कई ऐं इन तरह शाह लतीफ़ समेत पाण खां पोइ ईंदड़ शाइरनि लाइ मैदान हमवार कयो। हू पहिरियों शाइर हुयो जंहिं पंहिंजी शाइरी खे मौसीक़े जे मञल सुरनि तहत तरतीब ॾिनो ऐं कल्याण, खंभात, रामकली, प्रभाती, धनासरी, पूरब, सोरठ, सारंग ऐं कामोद जी शक्ल में राग ऐं रागणियुनि खे समूहे पेश कयो। हुन जे कलाम जी ॿोलीअ में चिंज सिंधी इस्तेमालु थियल आहे ऐं निज निबार लफ़्ज़ ऐं मुहावरा नज़र अचनि था। हुन पंहिंजी शाइरी में जेकी इस्तारा, तोड़े तजनीसूं, तलमीहूं ऐं तमसीलूं कतब आंदियूं से खांसि अॻु सिंधी शाइरी में अणलब हुयूं। शाह इनायत रिज़वी जी समूरी शाइरी केतिरनि ई फ़नी ऐं फ़िक्री नुदरतुनि ऐं हुस्नाकिन सां भरियल आहे। शाह इनायत पहिरियों शाइर आहे जंहिं जोगिन, कापड़िन, आदेसिन, सामिन ऐं सन्यासिन खे तफ़सील सां ॻायो आहे। सैदपुरी ऐं महेश्वरी फ़िरकनि जा पहिरियों दफ़ो उहिञाण ॾिना अथसि। संदसि तीरथनि ऐं हिंगलाज जो ज़िक्र कयो अथसि ऐं गोरखनाथ ऐं वीरनाथ जहिड़नि महाजोगिन जा नाला खयां अथसि। डॉक्टर बलोच मुताबिक़ शाह इनायत पहिरियों शाइर आहे जंहिं माण्हुनि जी ज़िंदगी ऐं थर में संदुनि मागनि ऐं तड़नि ऐं गाहनि गुलज़ारनि खे निहायत ई तफ़सील सां बयानु कयो आहे। मियो शाह इनायत पहिरियों ऐं हिन वक़्त ताईं अकेलो शाइर आहे जंहिं मारवीअ जी सूंह जी तारीफ़ में सॼा सारा 4 बेत निहायत मुअसर अंदाज़ में चया आहिनि। शाह इनायत पंहिंजे रिसाले जे सुर धनासरी में पहिरियों भेरो सिंध तोड़े सिंध खां ॿाहिरि जे सूफ़ी दरवेशनि ऐं वलियुनि जा नाला खणी खेनि साराहियो आहे। हुन सुर जेस्तरी ते पहिरियों भेरो कलाम रचियो। पूरब पार खां ईंदड़ पूरबिन जे ज़िक्र सां गॾु कासिद ऐं कांग जो पहिरियों भेरो सिंधी शाइरी में तफ़सीली ज़िक्र आंदो। ईअं ई कापायती जे मज़मून खे बि वज़ाहत सां बयानु कयो आहे। साॻी तरह शाह इनायत पहिरियों शाइर आहे जंहिं लाखे ऐं राय खंघार बाबति बेत चयो आहे। औरत जी सूंह ऐं शोभा जे बयान जे हवाले सां शाह इनायत जी शाइरी बुनियादी हैसियत रखे थी। इन तरह कंहिं शाइर पहिरियों भेरो पंहिंजे कलाम में औरत जे हुस्न ऐं जमाल खे दिलि खोले बयानु कयो आहे ऐं इन तरह शाह इनायत मिजाज़ी रुमानवी शाइरी जो बि बुनियादु विधो आहे। इहे एॾियूं सारियूं ॻाल्हियूं ऐं फ़िक्री रुझान जेकी सिंधी शाइरी में पहिरियों भेरो रवाज में आया उन्हनि जो क्रेडिट में मीएं शाह इनायत ॾांहुं वञे थो। इन तरह असां चई सघूं था त हू सिंधी क्लासिकी शाइरीअ जो हिकु अहिड़ो शाइर हुयो जंहिं तमामु घणनि रवायतुनि जा बुनियाद रखिया जिन खे बाद वारनि शाइरनि अॻिते वधायो। ख़ासि तौर शाह लतीफ़ जी शाइरीअ ते हुन जे कलाम जा फ़िक्री असर गहरा नज़र अचनि था जंहिंजा खोड़ सारा मिसाल आहिनि। शाह लतीफ़ मीएं शाह इनायत खां उमिरि जे लिहाज़ खां त घणो नंढो हुयो पर यकीनी तौरु हू ॿई हमअसर शाइर हुया। डॉक्टर बलोच साहिबु लिखियो आहे त शाह करीम वफ़ात कई त मियों शाह इनायत ॼाओ ऐं मीएं शाह इनायत वफ़ात कई त भिटाई साहिबु जवान थियो। सिंधी शाइरीअ जे इन इर्तिका जे सिलसिले में मियों शाह इनायत ॼण शाह करीम ऐं भिटाई साहिब जे विच वारे अरसे जी तक़ाज़ा पूरी करण लाइ पैदा थियो
ऐं सिंधी शाइरीअ जे मक़दार तोड़े इक़दार जे लिहाज़ खां हू उन ई विच वारे दौर जो नामवर अॻुवाण ऐं अलमबरदार शाइर हो। इन्हनि शाइदनि मां इहो मालूम करणु ॾुखियो न आहे त शाह लतीफ़ ऐं मीर शाह इनायत जो हिक ॿिए सां केतिरो सुबंध ऐं सोबत हुई। शाह इनायत जो रिसालो खोले वरी शाह जो कलाम पढ़बो त असांखे अनेक बेतनि जा पद ऐं सिटूं बिल्कुलु साॻियूं नज़र ईंदियूं। मां खोड़ सारा तक़रीबन मुंहिंजे ख़्याल 75 खां मथे मां हिन में पद ॾिना आहिनि जेके शाह जा ऐं पंहिंजो शाह इनायत जा बिल्कुलु साॻिया आहिनि। आख़िरी बिल्कुलु हिन में वञूं था पहिरां में मीर शाह इनायत जे कलाम जो फ़िक्री ऐं मौज़ूई मुतालो करण सां मालूम थिए थो त हुन जो कलाम तसौफ़ जे रमज़नि जी उपटार सां गॾु रूमानियत ऐं जमालियात सां जिंज आहे। उन में गहरी मानवियत वुसअत ऐं समाजी शऊर ॾिसण में अचे थो। संदसि शाइरी में वतन दोस्ती, इंसान दोस्ती, पोरे जो क़दुरु, पंहिंजनि हक़नि जे हुसूल लाइ जिदोजहद ऐं मज़ाहिमत जहिड़ा कई मौज़ू मिलनि था। हुन पंहिंजे कलाम में न रुगो सिंध जे मागनि मकाननि ऐं जाग्राफियाई ओञाणनि जी अक्सबंदी कई आहे पर सिंध जे मिसकीन ऐं मजबूर माण्हुनि जे ॾुखनि जी तस्वीर बि पेश कई आहे। हुन जी शाइरीअ में असांखे धरतीअ जे बदहाली ऐं ॾुकार जी सूरत बि नज़र ईंदी त सिंध जे ख़ुशहाली जूं तस्वीरूं बि ॾिसण में ईंदियूं। रिसाले जा सुर खोले ॾिसबा त के रूमानवी ऐं नीम तारीख़ी किसनि जे हवाले सां तरतीब ॾिनल नज़र ईंदा। बहरहाल हिन में काफ़ी तवील आहे ऐं मां हिन तवील मकालो आहे तक़रीबन कोई 30 पेजनि जो, हुनजो मां इख़्तिसार 5 पेजनि जो ठाहे आयोसि। पर जॾहिं जीअं जीअं हिते मकाला पेश थींदा विया मां हुनजो हिकिड़ो पेज पाण ई कटींदो पियो वियुसि। पर हाणे मुंझी पियो आहियां त छा पढ़ां ऐं छा छॾियां। तव्हां सभिनी जी तमामु वॾी महिरबानी। तमामु महिरबानी डॉक्टर एहसान। ऐं तव्हां हमेशह वॾे महिनत सां ऐं दिलि जमाई सां कमु कंदा आहियो।